वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू कयूं था कराची जे अंदरि बसुनि जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स हलंदा आहिनि ऐं ख़ासि तरह हिन साल काफ़ी उनमें असांखे नज़र आई आहे ट्रांसपोर्ट खाते जे हवाले सां जेका सरगर्मी ख़ासि तौर जॾहिं शर्जील मेमन साहब खे वरी ट्रांसपोर्ट जो खातो मिलियो आहे त उनमें काफ़ी बसूं आयूं आहिनि। अॼु बि हिकिड़ी जेको आहे बिजली ते हलंदड़ बसुनि जी जेका टेस्ट ड्राइव जो इफ़्तिताह कयो वियो आहे, जंहिंमें ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमन खां वठी सईद गनी ऐं मुर्तज़ा वहाब साहब जेको आहे उनमें शिरकत कई आहे। पाक टावर खां इहा टेस्ट ड्राइव जी इफ़्तिताह कयो वियो। उनमें सहाफ़ियुनि खे बि घुरायो वियो। धरती टीवी जा ब्यूरो चीफ जनाब शबीर लाशारी साहब असां सां मौजूदु आहिनि। अचो त उनखां हवालो वठूं था इन बसुनि जे ऐं मजमूई तौर ते ट्रांसपोर्ट वारी जेका सूरत हाल आहे कराची जे अंदरि उनमें हेल्थ ऐं जेके एफर्ट्स थियूं आहिनि सिंध सरकार पारां ते गुफ़्तगू कयूं था। अस्सलाम वालेकुम शबीर लाशारी साहब। वालेकुम अस्सलाम फयाज़ साहब। शबीर लाशारी साहब, छा सूरत हाल आहे अॼु जेको टेस्ट ड्राइव थी आहे उनजा थोरा तफ़सील ॿुधाइजो। बिल्कुलु फयाज़ साहब, सम्झो त ही कराची जे शहरनि लाइ सिंध सरकार जो ॿियों तोहफ़ो आहे। पहिरियां पीपल बस लॉन्च कई वई ऐं उनजे कामयाब तजुर्बे खां पोइ अॼु हिकु दफ़ो ॿीहर ट्रांसपोर्ट ऐं इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील मेमन ऐं सईद गनी ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब पारां EV यानी इलेक्ट्रिक व्हीकल बसूं जेके आहिनि उन्हनि जी टेस्ट ड्राइव जो जेको आहे इफ़्तिताह कयो वियो। अॼु ॿुधायो वियो त 50 बसूं जेके आहिनि उहे आंदियूं वियूं आहिनि जेके इलेक्ट्रिक बसूं आहिनि जंहिंजो रूट त अञा ताईं तय न थियो आहे, पर उन्हनि जी टेस्ट ड्राइव जेका आहे अॼु उहा कई वई ऐं उहा टेस्ट ड्राइव पाक टावर खां सीयू ताईं जेको आहे कई वई, जंहिंमें असां सहाफ़ी सभई मौजूदु हुआसीं। असां बि उनमें सफ़र कयो, सूबाई वज़ीरनि बि उनमें सफ़र कयो। यकीनन आरामदह गाॾियूं आहिनि। पीपल बस सर्विस जहिड़ी ई साॻी सर्विस आहे ऐं उन में एयर कंडीशन बि आहे। त उनमें जेको आहे तव्हांखे मोबाइल चार्जिंग जी सहूलियत मिले थी। वाईफाई जी सहूलियत जेका आहे उहा बि ॿुधायो वियो त ॾिनी वेंदी। उन सां गॾोगॾु जेके माज़ूर ऐं बुज़ुर्ग शहरी आहिनि उन्हनि जे लाइ जेको व्हील चेयर रैम्प आहे उहा बि उनजी बि सहूलियत आहे। ऐं उन सां गॾोगॾु यानी यूरोपियन तर्ज़ जी बसूं आहिनि। अमेरिका में जेके हलनि थियूं, लंडन में हलनि थियूं, चाइना में हलनि थियूं, साॻे क़िस्म जूं बसूं आहिनि जंहिंमें तव्हां जॾहिं सफ़र कंदो, यकीनन असां बि सफ़र कयो, कंफर्टेबल सफ़र आहे। उनमें त तव्हां जेकॾहिं बीठा वञो था त को शोर हुल हंगामो तव्हांखे जेको आहे ॿुधण में न ईंदो, तव्हांखे डिस्टर्ब न कंदो। ऐं गॾोगॾु AC जॾहिं तव्हांखे मिली वञे, कराची जहिड़े शहर में AC मिली वञे ऐं उनजो किरायो बि मुनासिबु हुजे त यकीनन ही हिकिड़ो बहितरीन जेको आहे तोहफ़ो आहे कराची जे शहरनि लाइ ऐं उनजी टेस्ट ड्राइव हुई। जी अच्छा, पीपल्स बस सर्विस जी तव्हां ॻाल्हि कई, उनखां अलावा जेको आहे ग्रीन लाइन ऐं ॿिया जेके मनसूबा हेल्थ ताईं अची चुका आहिनि। मजमूई तौर ते हिन वक़्तु कराची जे अंदरि जेको इहो मास ट्रांसिट जो चइजे या जंहिंखे चइजे त भई ही जेको पब्लिक ट्रांसपोर्ट जो जेको प्रोजेक्ट आहे उनमें हेल्थ ताईं मजमूई तौर केतिरियूं बसुनि जो अची चुकियूं आहिनि? फैज़ साहब, पीपल्स बस सर्विस में ग्रीन लाइन बस सर्विस जेका आहे उहो बि यकीनन हिकिड़ो वॾो मनसूबो जेको नवाज़ शरीफ़ जे दौर में शुरू थियो। उनखां पोइ PTI जी सरकार आई, पर उनमें बि सिंध सरकार जो ज़रूरु इनपुट हुयो। कॉरिडोर ठाहे ॾियणु ॿियो टियों उनमें बि भली क्रेडिट जेकॾहिं PTI जी सरकार खयो उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर सिंध सरकार बि उनमें भरपूर ताउन कयो, सहकार कयो ऐं हुनजे ज़िमे जेके शयूं रखियूं हुयूं उहो उन्हनि पूरो कयो। उनमें बि 200-250 बसूं जेके आहिनि उहे पंहिंजो नुमाइश खां हलनि थियूं, जेके तव्हांजे ओलह ज़िले ताईं हलनि थियूं, सुरजाणी टाउन ताईं, जंहिंमें बि जेको 140 किलोमीटर जो लॻभॻि जेको आहे उहो मुफ़ासिलो आहे ऐं केतिरा ई स्टाफ ऐं इलाइक़ा अची वञनि था। उनखां पोइ पीपल बस सर्विस जेका हुई उहा अहिड़ी बस सर्विस आहे जंहिंजो को ख़ासि रूट न ठाहियो वियो हो। उहे कराची जे उन्हनि रोडनि ते पीपल बस सर्विस बसूं हलनि थियूं, जीअं शारा फैसल हुजे, शारा पाकिस्तान हुजे, एम जनाह हुजे, यानी 10 खां वधीक उनजा जेके रूट आहिनि उहे अहिड़ा रूट आहिनि जिते रोज़ानो जेको सो लखें शहरी कमकार जे सांगे सां अचण वञण जे करे उते तकलीफ़ुनि में हुया ऐं उते उन्हनि खे उहे सहूलियतूं जेके मुहैया कयूं। 250 बसूं पीपल बस सर्विसूं पहुतियूं ऐं उहो यकीनन तमामु कामयाबु तजुर्बो वियो ऐं शहरनि कराची जे शहरनि लाइ वॾो तोहफ़ो हुयो ऐं उहो कामयाबु आहे हिन वक़्तु ताईं। कराची जा शहरी उन मां ॾाढा मुतमइन आहिनि। असां जॾहिं उन ते
फॉलोअप में स्टोरियूं कयूं त उन में कराची शहरनि सिंध सरकार जे हिन जेको आहे अमल खे हिन मनसूबे खे तमामु घणो साराहींदे गॾोगॾु इहो बि मुतालबो कयो त अञा बि जेके रूट रहनि था उन्हनि रूटनि ते ही बस हलणु घुरिजे। यकीनन हाणे अॼु वरी ही जेका ईवी यानी इलेक्ट्रिक व्हीकल बसूं आयूं आहिनि, ही हिकिड़ो वरी नओं तजुर्बो आहे। माहौल दोस्त बसूं आहिनि ही, ऐं हिन बस में चढ़ण खां पोइ सच पुछो त इहा ख़बर न पई पवे त हिनजी इंजण आहे बि या न बि आहे, इंजण जो को शोर कोन हुयो, का ख़बर न आहे त ही बसूं कीअं पियूं हलनि ऐं उनजो को शोर, यानी माहौल दोस्त बसूं। पाकिस्तान में ही पहिरियों तजुर्बो आहे माहौल दोस्त बसनि जो। ऐं उन में इहो बि ॿुधायो वियो त ही रुॻो बिजली ते चार्ज न थींदियूं, पर हिननि इहो बि ऐलान कयो आहे सरकार त ही बसूं असीं यानी सिज जी रोशनी ते सोलर प्लांट लॻाए उन्हनि ते हिननि खे असीं चार्ज कंदासीं। त यकीनन ही हिकिड़ो वॾो अहम मनसूबो आहे। ऐं वधीक जेकॾहिं 50 बसूं या 100 बसूं वरी कराची जे रोडनि ते हलनि थियूं, अहिड़ियूं सुठियूं बसूं, त कराची जे शहरनि लाइ हिकु नेमत आहे। अच्छा, पर जेको मजमूई तौर ते कराची जे अंदरि जेको ट्रांसपोर्ट जा जेके मामला आहिनि उन लाइ चयो इहो पियो वञे, तव्हां बि उन ते काफ़ी स्टोरीज़ कयूं त सर्कुलर रेलवे वारो मनसूबो जेसि ताईं न ईंदो, छाकाणि त हीअ बसुनि जो तादादु जेको बि ॿुधायो पियो वञे, पर कराची एॾो वॾो शहरु आहे, उनजी आबादी जो जेको क्वांटम आहे ऐं ज़ाहिर जहिड़ी गुरबत आहे मजमूई तौरु मुल्क में ऐं ख़ासि तरह हिन शहर में बि, उन जे करे अञा वधीक जेको आहे उहो ट्रांस जेको सर्कुलर रेलवे वारे हुन प्रोजेक्ट खां सवाइ चयो इहो पियो वञे त ही शायदि ॿार बसुनि ज़रिए पब्लिक ट्रांसपोर्ट वारो पूरो न करे सघिजे। बिल्कुलु फैज़ साहब, सर्कुलर रेलवे कराची जे लाइ तमामु अहम आहे। ऐं PTI जी वफ़ाक़ी सरकार शेख रशीद जे ज़माने में जॾहिं रेलवे खातो उन वटि हुयो त उन हिकिड़ो ड्रामो चइजे उहो रचायो त असां सर्कुलर रेलवे मुकमल करे छॾी आहे, ऐं असां उन टाइम में बि चयो त हिकिड़ो ड्रामो आहे, सर्कुलर रेलवे न आहे। ऐं हाणे उहे शयूं ज़ाहिर थियनि पियूं, ऐं उहो यकीनन उहा मनसूबो हुयो ई कोन कामयाबु थी था वञे। उनखां पोइ हाणे उन ते काफ़ी अॻु बढ़ाई थी आहे। सिंध सरकार जो इन हवाले सां इहो मौक़ुफ़ हुयो त हीउ जेको मॉडल आहे उहो नाकाम मॉडल आहे सर्कुलर रेलवे जो। सिंध सरकार जेको प्रपोज़ल ॾिनो हो उहो इहो हुयो त ऑरेंज ट्रेन जी दर्ज ते जीअं अहिड़े क़िस्म जी कराची खे जेका आहे उहा जदीद क़िस्म जी सर्कुलर रेलवे घुरिजे, जेका 43 किलोमीटर जे मुफ़ासिलो आहे, जंहिंमें 3 खां वधीक जेके आहिनि उहे स्टेशनूं आहिनि। उन ते हाणे जेको ताज़ो वज़ीर आज़म जो दौरो हुयो चीन जो, उनजा तफ़सील त मूं वटि न आहिनि, पर यकीनन उन में वॾो वज़ीर बि हो ऐं उन में काफ़ी जेका आहे अॻुभराई थी आहे। ऐं वफ़ाक़ी सरकार उन ते राज़पो ॾेखारियो ऐं उन में सिंध सरकार बि राज़पो ॾेखारियो त असांखे जेके पैसा तव्हां चवंदो असीं ॾींदासीं। उनजी फिज़िबिलिटी जेका आहे उहा तयारु थी आहे। जेसीं ताईं यकीनन कराची सर्कुलर रेलवे जो इहो मनसूबो मुकमल नथो थिए तेसीं ताईं ही 200, 250, 400 बसूं, 600 बसूं कुझु बि नथियूं करे सघनि। कराची शहर लाइ जेकॾहिं सर्कुलर रेलवे नथा ॾियो कराची शहर खे, त हुन घटि में घटि 20,000 अहिड़ियूं बसूं घुरिजनि। वॾी महिरबानी शबीर लाशारी साहब, तव्हां असांखे जॉइन कंदासीं। धरती TV जा ब्यूरो चीफ शबीर लाशारी साहब असां गॾु आहे। कराची जे अंदरि हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सूबाई हुकूमत जे पारां हिकिड़ी नई जेका आहे पंहिंजो ट्रांसपोर्ट जे हवाले सां एडिशन्स कई वियूं आहिनि ऐं उन में जेको आहे 50 EV जेका इलेक्ट्रिकल व्हीकल्स जेके चइजनि बिजली ते हलंदड़ जेके आहिनि पंहिंजो बसुनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे, जिन जी टेस्ट ड्राइव हुई। ऐं यकीनी तौर ते कराची जहिड़ो शहर जेको काफ़ी अरसे खां वठी ट्रांसपोर्ट जे हवाले सां तमामु घणनि मुश्किलातुनि खे कराची जा शहरी मुंहुं पिया ॾियनि, ऐं हिकिड़ो दुनिया जा जेके बि एॾा वॾा शहर आहिनि उते मास ट्रांज़िट प्रोग्राम्स जे थ्रू उन्हनि खे हुकूमत जो सब्सिडाइज़ कयल जेको ट्रांसपोर्ट जो सिस्टम मिलियल आहे। तंहिं करे कराची जे शहरी जेके इन खां महरूम हुआ, हाणे हिन भेरे काफ़ी वॾे अरसे खां पोइ उनमें आहिस्ता आहिस्ता उनमें पंहिंजो असांखे अमली क़दम नज़र अचनि था प्रोजेक्ट जे हवाले सां। त वॾे अरसे खां वठी मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स असां ॿुधंदा पिया अचूं, पर हींअर जेको आहे काफ़ी शयूं अमली तरह ते असांखे नज़र अचनि पियूं। जीअं शबीर लाशारी साहब ॿुधायो त पीपल्स बस सर्विस खां वठी अॼोको ही ग्रीन लाइन बस वारो जेको मनसूबो आहे, हीअं मुख़्तलिफ़ मनसूबा जेके आहिनि उहे अमल में अचनि पिया। ऐं जीअं शबीर लाशारी साहब जंहिं ॻाल्हि जी निशानदेही कई त चीन जो जेको दौरो हुयो वज़ीर आज़म जो, जंहिंमें वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि उन दौरे में जे वफ़द में शामिलु हुयो। ऐं उते जेको आहे वॾे वज़ीर जे पारां जेको वञण जो मक़सदु हुयो हिकिड़ो त CPEC जा जेके मजमूई मनसूबा हिते सिंध जे अंदरि हलंदड़ आहिनि, ख़ासि तरह थरकोल वारा, उन्हनि ते बि जेको आहे मामला जेके हुया उन ते गुफ़्तगू करणी हुई, ब्रीफिंग्स वठणियूं ऐं ॾियणियूं हुयूं। पर साॻे वक़्तु
अहम हिकिड़ो नुक़्तो जेको हुयो उहो कराची सर्कुलर रेलवे जो बि हुयो त उहो जेकॾहिं ठही वञे ऐं हिकिड़ी मॉडर्न बजाए जो उहो पुराणो बहाल कजे ट्रैक, पर उन जी भेट में जेकॾहिं हिन वक़्तु छाकाणि त उन वक़्तु कराची नंढो शहर हुयो ऐं जॾहिं इहो ट्रैक ठाहियो वियो हुयो, हाणे कराची उन जी भेट में कई गुना कई दफ़ा वधीक जेको हिकिड़ो वॾो शहर थी वियो आहे। कराची खे हिकिड़े नए सर्कुलर रेलवे जे नक्शे जी ऐं नए रूट्स जी ज़रूरत आहे। उन बुनियाद ते जेकॾहिं डिज़ाइन थिए थो ऐं चीन इन्वेस्ट करे थो त कराची जे शहरनि खे हिकिड़ी मुस्तक़िल जेको आहे हिकिड़ी पंहिंजो उन जी मसइले जो हल निकिरी ईंदो। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाई।